खैपुर सिंध में पानी जो बदतरीन बहरान। सखर में अवामी जिदोजहद फारम पारां सखर प्रेस क्लब आॾो एहतजाजी बुख हड़ताली कैंप। एहतजाजी मुज़ाहिरो छिती नारेबाज़ी कई वई। पानी जी खोट ख़िलाफ़ मेहरान जूं मौजूं बहाल कयो वञनि। फज़ल रहमान भुट्टो, अब्दुल मजीद कटप्पर ऐं ॿियनि अॻवाननि जो चवणु हुयो त बाबू महर, ग़ुलाम हसन चाचड़ ऐं ॿियनि सियासी समाजी अॻवाननि जी क़यादत में पानी जी बदतरीन बहरान ख़िलाफ़ एहतजाजी बुख हड़ताली कैंप कई वई ऐं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन पारां पानी वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी हुकूमत सिंध हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। अॻवाननि जो चवणु हुयो त वफ़ाक़ पंजाब सिंध जे हुक्मराननि खे सिंध जे हारी ऐं ज़मींदार जे दर्द जो अहसास नाहे। सिंध जे पाणी ते धाड़ो हणी सिंध जे हारी खां जियापे जो हक़ खसियो पियो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।